घोटकी म्यूनिसिपल चेयरमैन ऐं सीएमओ में इख्तिलाफ़ न घटिया, ॿिन्ही विच में लफ़्ज़ी जंग शुरू थी वई आहे। घोटकीअ जे सीएमओ नादर शाह अमरोटी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त म्यूनिसिपल चेयरमैन म्यूनिसिपल खे सियासत जो गढ़ बणाए छॾियो आहे। ऑफिस अंदर मूंखे कमु करणु नथो ॾिनो वञे ऐं हुन समूरनि मुलाज़िमनि खे रोके छॾियो आहे त हू मुंहिंजो कमु न कनि। हुन वधीक चयो त चेयरमैन असगर अली शाह खां मुलाज़िमनि जो रिकॉर्ड घुरियो, जंहिं त मामले खे सियासी रंग ॾिनो वियो आहे। मुंहिंजो कंहिं बि सियासी ग्रुप सां तालुक न आहे। रिकॉर्ड घुरण तां जवाब मिलियो त रिकॉर्ड महफ़ूज़ हथनि में आहे ऐं न ॾिनो वेंदो। सियासी आड़ में जेको आहे त सियासी नुमाइंदो असां वटि जेको विहारियो उहो पाण उनखे सियासत जो रंग ॾेई करे पंहिंजी कयल पुराणी करप्शन खे लिकाइण जे करे उहो सियासी जेको आहे त पाण फ़ाइदो थो वठणु चाहे। हुन चयो त ऑफिस में केतिरा ई मसइला पैदा कया विया आहिनि। जेकॾहिं रिकॉर्ड अकाउंटेंट खां घुरां थो त उनजो जवाब म्यूनिसिपल कमेटीअ जो चेयरमैन ॾिए थो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk